गोट की डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो खैरपुर जे गोट टंडो मस्ती जी रहवासण 15 साला नीगरी तेबा वल सलेमान वाला के जतोई बिरादरी जे हथियार बंधन अगवा करे ज़बरदस्ती निकाह करायो वियो। नारी उतां मंझि वॾी घरपोती अदालत में पेश। 5 जवाबदारनि मथां कोर्ट डिजी थाणे ते अगवा जो केस दाख़िल कयो वियो। आदिलपुर में नारी तेबा एहतजाज कंदे छो त हिन खे जवाबदार ज़फ़र जतोई शहज़ाद मुश्ताक मीर ख़ान एजाज़ जतोई हिन जे घर में गिरी हथियारनि जे ज़ोर ते खेसि ज़बरदस्ती अगवा करे खणी विया। जंहिं बाद ज़फ़र जतोई हिन सां ज़बरदस्ती निकाह कयो। जंहिं बाद हू उतां मंझि वठी निकिरी घरपोती निंगरीअ जो वधीक चवणु हो त जिते हिन खे अगवा करे खणी विया उते ॿियूं बि काफ़ी औरतूं मख़वी बणियल हुयूं जिन ते ही माण्हू ज़ुल्म करे रहिया हुया। संदसि चवणु हो त ज़फ़र जतोई सां शादी नाहे कई, हुन असां सां हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती निकाह कयो हो। अहिड़ो बयानु हिन खैरपुर जी अदालत में पेश थी अदालत आरो रिकॉर्ड पिणु करायो आहे। जॾहिं त ज़फ़र जतोई समेत 5 जवाबदारनि मथां नीगरीअ जे पीउ मोहम्मद सलेमान जी फ़रियाद ते कोर्ट डिजी थाणे ते अगवा जो केस दाख़िल थियण बाद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। नारी मूजिबि त जवाबदार बाअसर हुजण करे हिननि जे घरनि मथां फायरिंग करे घरवासियुनि खे क़तल करण जूं धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि ऐं हिननि जी ज़मीननि ते कब्ज़ो करे फसल भेले रहिया आहिनि। एहतजाज कंदड़ नीगरी IG सिंध IG सखर SSP खैरपुर ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे छो त मामले जो नोटिस वठी रिपोर्ट काजी अली रज़ा सना डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ज़ाहिद हुसैन रिंद असिस्टेंट कमिश्नर काजी अहमद बाबर खान निज़ामानी सां गॾु काजी लकडेड़ान गोड में फ़कीर मियांदाद कोर्ट ते क़ाइम सिंध सिंगार म्यूज़ियम ऐं लाइब्रेरी जो दौरो कयो जिते हिन म्यूज़ियम ऐं लाइब्रेरी खे रसड़ंदड़ फ़कीर मियांदाद सैलानी जी महिनत शौक़ इल्म अदब ऐं सिंध जी सक़ाफ़त सां चाह खे दाद ॾींदे चयो त म्यूज़ियम में अचण ऐं मुशाहिदे बाद जेकॾहिं ईअं चइजे त हिक पासे शाह जो रिसालो किताबनि में आहे त ॿिए पासे रिसाले खे मिसाली करे साम्हूं पेश करणु फ़कीर मियांदाद चांडियो जो तारीख़ी कारनामो आहे त उन में को वधा न थींदो। हिन चयो त लतीफ़ साईं शाइरीअ में जिन शयुनि जो ज़िक्र कयो आहे उन्हनि शयुनि खे वॾी महिनत सां हथ करे म्यूज़ियम जोड़णु कमाल दर्जे जी लतीफ़ सां सिंध सां ऐं सक़ाफ़त सां मुहबत आहे। हिन उहो बि चयो त म्यूज़ियम ऐं लाइब्रेरी में फ़कीर मियांदाद जे फ़र्ज़ंद रिज़वान चांडियो पारां भेटाई जी शाइरी खे शयुनि सां तशबीह ॾेई ॿुधाइण में संदसि क़ाबिलियत बेकमाल जी आहे। उन मौक़े ते फ़कीर मियांदाद चांडियो पारां आयल महिमाननि खे सिंध जी सूंहं अजरक तोहफ़े तौरु ओढाई वई। दौरे वक़्तु मुख़्तियार कार काज़ी अहमद इक़बाल अहमद उजण ज़ुबैर अहमद मला ऐं हुसैन बख़्श पिणु मौजूदु हुया। उन खां अॻु सिंध जे मारूफ़ ऐं भलोड़ सूफ़ी रागी रिज़वान अली चांडियो ऐं कामरान अली चांडियो जेके फ़कीर मियांदाद जा फ़र्ज़ंद आहिनि तिन आयल महिमाननि जो आदुरभाउ ऐं शुक्रियो अदा कयो। सकरन SSP शहीद बेनज़ीराबाद रिटायर्ड कैप्टन हैदर रज़ा ड्यूटी दौरान फोत थींदड़ पुलिस एहलकारनि जी बेवाउनि खे पुलिस वेलफेयर पारां 13 लाख रुपयनि जा चेक ॾिना जेकी हिन हेड कांस्टेबल अली बख़्श जी बेवा खे 4 लाख रुपया ऐं कांस्टेबल रहीम बख़्श ज़रदारीअ जी बेवा खे 9 लाख रुपयनि जा चेक ॾिना। चेक ॾियण वक़्तु SSP हैदर रज़ा ॿिन्हिनि बेवाउनि खे यकीन ॾियारियो त हू कॾहिं बि पाण खे अकेलो न सम्झनि। सिंध पुलिस हर वक़्तु अव्हां सां गॾु आहे। उन मौक़े ते ॿिन्हिनि वारसनि औरतुनि पारां पुलिस वेलफेयर जी मदद वारे अमल खे साराईंदे SSP शहीद बेनज़ीराबाद कैप्टन हैदर रज़ा जो शुक्रियो अदा कयो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर अंजुमन तालबा इस्लाम शिकारपुर पारां लेगदर घंटा घर ते फ़लस्तीन मुसलमान भाइरनि सां इज़हार यकजहती नाले उन्वान हेठि जलसे आम जो इनकाद कयो वियो जंहिंमें नौजवान शागिर्दनि पारां फ़लस्तीन जी तारीख़ी मज़हबी ऐं जाग्राफ़ी अहमियत बाबति आगाही ॾिनी वई। उन मौक़े ते अंजुमन तालबा इस्लाम जे मुक़रर साहिबज़ादा हाफ़िज़ फ़ज़लुल्लाह नूरानी चयो त इसराइल जे ज़ुल्मनि जी दास्तान तारीख़ जे उन्हनि सियाहतरीन ॾींहंनि में आहे जंहिंजो मिसाल मिलणु मुश्किल आहे। कामरान रज़ा अतारी जनरल सेक्रेटरी अंजुमन तलबा इस्लाम सूबा सिंध चयो त उन सबबि असां सभिनीनि खे पंहिंजनि ग्रुपनि में इसराइल जे ज़ुल्मनि जी आगाही ऐं फ़लस्तीनियुनि ते थींदड़ ज़ुल्मनि बाबति ॼाण ॾियणी पवंदी छाकाणि त अञा ताईं माण्हुनि में उन मसइले जी संगीनी ऐं नौयत वाज़िह न ॿुधाई वई आहे। जॾहिं त ATI जे ज़िले शिकारपुर जे अॻवाननि चयो त कारी मोहम्मद अतहर दीन चयो त फ़लस्तीन जी मज़हबी हैसियत ऐं वाजिद अली सुल्तानी इसराइल जी जिबरी कब्ज़े बाबति आगाही ॾिनी। एहसानुल्लाह मारफानी चयो त इसराइल जी मसनूआत जी बाइकाट बाबति हिकमत अमली ॿुधाईंदे उहो चयो त मुतबादिल पाकिस्तानी मनसूआत जे इस्तेमाल सां इसराइल ऐं यहूदियुनि जी मैशियत खे नुक़सानु रसाए सघिजे थो। उन मौक़े ते एहतजाजी मुज़ाहिरे में हज़रत अल्लामा मुफ़्ती मोहम्मद सिद्दीक़ क़ादरी अल्लामा इब्न अल मुफ़्ती साईं लुत्फ़ुल्लाह क़ादरी मौलाना ख़ालिद हुसैन हुसैनी मौलाना मसूद अहमद क़ादरी ऐं ॿियनि शिरकत कई। जारी कंदड़ झिरक रिपोर्ट लखा ॾिनो झरकाई डिस्ट्रिक्ट एजुकेशन टेक्नोलॉजी जी रिसर्च सेंटर DETRC ढटो तरफ़ां ज़िले छटे जे उस्तादनि जी हासिलात खे उजागर करण लाइ हिकु रोज़ा सेमिनार DETRC ऑफिस मकली में मुनक़द कयो वियो जंहिंमें तालीम खाते जे अमलदारनि समेत ट्रेनरनि वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार खे ख़िताब कंदे DETRC छटो जे सरबराह असिस्टेंट डायरेक्टर DETRC छटो सैयद फिदा हुसैन शाह DAO सेकेंडरी ठट्टो हुजूर बख्श खास के लिए डिप्टी DAO प्राइमरी ठट्टो मोहम्मद
मोहम्मद रहीम सूमरो, सीनियर हेड मास्टर बिशारत इलियास जोखियो, डिप्टी DO सेकेंडरी ठटो मोहम्मद शफी अरई, सीनियर हेड मास्टर यानी ज़ैनब शाहीन चयो त डिस्ट्रिक्ट एजुकेशन टेक्नोलॉजी जी रिसर्च सेंटर ठटो तरफ़ां शागिर्दनि में तालीमी मयार के बहितर खां बहितर बनाइण लाइ उस्तादनि खे ट्रेनिंगूं ॾेई अञा बि उन्हनि खे हासिलातनि खे वधीक उजागर कयो पियो वञे, जीअं हू शागिर्दनि खे अञा बि बहितर तालीम मुहैया करे अॻिते निकिरी पंहिंजे ज़िले ऐं मुल्क जो नालो रोशन करे सघनि। हिननि चयो त उस्तादनि जो पैगम्बरी पेशो आहे जेकी सॼी ज़िंदगी ॿारनि खे तालीम ॾेई संदनि मुस्तक़बिल संवारींदे गुज़ारे छॾनि था। हिननि चयो त हिन इदारे जो मक़सदु हर ॿार खे तालीम ॾियणु आहे, जंहिं लाइ संदनि कोशिशूं जारी आहिनि, जिन में उस्तादनि खे शागिर्दनि जी वालिदैन जी सहकार सां बि सख़्तु ज़रूरत आहे। हिननि उस्तादनि ते ज़ोर भरियो त हू पंहिंजो बहितर सलाहतूं इस्तेमालु कंदे ॿारनि खे मयारी तालीम ॾेई संदनि पीढ़ मज़बूत कनि। हिन चयो त हिन खां अॻु बि उस्तादनि जी ॼाण में इज़ाफ़े लाइ काफ़ी वर्कशॉप ऐं सेशन कया विया आहिनि, जिन मां काफ़ी उस्तादनि ॼाण हासिलु कई आहे, जेका ॼाण हाणे शागिर्दनि में मुंतक़िल कनि पिया। हिननि चयो त संदनि समूरो सहकार उस्तादनि सां रहंदो, संदनि जेकी बि जाइज़ मसइला हूंदा इहे बिना फ़र्क़ जे हल कया वेंदा। आख़िर में समूरनि उस्तादनि DETRC इदारे जो थोरो मञियो, जिन संदनि मान में सेमिनार मुनक़द करे संदनि हौसला अफ़ज़ाई कई। तकरन गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हाजी सूमर ख़ान मक्सी गुज़िरियल 3 सालनि खां बंदि पियल स्कूल जूं नियाणियूं ऐं ॿार तालीम खां महरूम। उन सिलसिले में स्कूल जे ॿारनि एहतजाज तौरु बंदि पियल स्कूल ॾाढो मीडिया खे हिदायत ॿुधायो त अॼु जी जदीद दौर में बि असीं तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहियूं। ख़ुदा को हुजे जेको असांजो दाद करे असांजे स्कूल में उस्ताद मोकिले त जीअं असीं बि दुनिया जीअं तालीम पिराए सघूं। होॾां ॻोठ जे नेक मर्द लाहौदी मक्सी मीडिया खे ॿुधायो त लाॻीतो 3 सालनि खां तालीम खाते जे ऑफिसरनि जा पंध करे दरख़्वास्तूं ऐं दाहूं ॾेई चुका आहियूं, पर अञा ताईं न उस्ताद मुक़ररु कयो वियो आहे, न ई स्कूल खुली सघियो आहे। हिन चयो त हिक पासे ॿारनि जी तालीम ज़ाया थी रही आहे त ॿिए पासे ॿार घिटिन जी रौलाकिन में वक़्तु गुज़ारे रहिया आहिनि। हिननि उहो बि चयो त 5 पास करे वेंदड़ शागिर्दनि खे को सर्टिफिकेट ॾियण वारो न आहे जो शागिर्द 6 में दाख़िला वठी असीं मीडिया खे आख़िरी आसरो सम्झी मुतालबो करियूं था त असांजे बचनि जी तालीम जो ख़्यालु करे ॼाणायल स्कूल में उस्ताद मुक़ररु करे स्कूल खोलियो वञे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर मटियारी वासी गुम थियल नौजवान खामन बख्श उर्फ शाहू खोसो जो लाश हैदराबाद वाह मां हथ ॻोठाणनि पारां पुलिस खे इतला रेस्क्यू टीमूं पहुची वयूं। मटियारी भरिसां ॻोठ उमीद अली खोसो जो रहवासी नौजवान खामन बख्श उर्फ शाहू खोसो राति खां पुरस्रार नमूने गुम थी वियो हो। कल्ह संदसि मोटरसाइकिल केले जे बाग मां हथ आई हुई ऐं मोटरसाइकिल भरिसां खून जा निशान मौजूदु हुया। वारसनि जो चवणो त कल्ह राति खां शाहू खोसो गुम थी वियो हो, जंहिंजी पुलिस जी मदद सां ॻोल्हा कई त संदसि मोटरसाइकिल मिली हुई ऐं उनजे भरिसां रत जा निशान बि मिलिया हुआ। असांखे शक आहे त असांजे नौजवान खे अगवा करे क़तल करण बाद संदसि लाश किथे उछलायो वियो हो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान गुम थी वियो हो। वारसनि इतला ॾिनो हो, जंहिं बाद वारसनि सां गॾु ॻोल्हा शुरू कई हुई, जंहिं दौरान असांखे नौजवान जी मोटरसाइकिल ऐं रत जा निशान मिलिया। पुलिस ऐं रेस्क्यू लाश तालका अस्पताल मटियारी आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। घोटकी डिस्ट्रिक्ट जेल घोटकीअ जे सुप्रीडेंट अबूबकर मंगी नेशनल कमीशन फॉर ह्यूमन डेवलपमेंट ऐं NCSD जे सहकार सां जेल अंदर कैदियुनि खे तालीम ॾियण लाइ स्कूल क़ाइमु कंदे तालीम जो शौक़ु रखंदड़ कैदियुनि में किताब तक़सीम कया ऐं तालीम बाबति कैदियुनि खे आगाही ॾींदे चयो त असांजे मुआशरे में तालीम हुजणु तमामु ज़रूरी आहे। अवां जेल अंदर तालीम हासिलु करियो, मां अवां जे कानून मूजिबि हर जाइज़ मदद कंदुसि। न्यू सईदाबाद रिपोर्ट नज़ीर अमन सोलंगी। न्यू सईदाबाद जुमे जी नमाज़ लाइ निकितल 12 साला मौसूम नीगर मुदसर लाखो कल्ह खां घर वापसि न पहुतो। वारसनि पारां अगवा जो शक एडी रिपोर्ट न्यू सईदाबाद थाणे ते दाख़िल कराई आहे। मुदसर लाखो फ़कीराबाद यूनियन जो रहवासी ॿुधायो पियो वञे। रिपोर्ट रियाज़ अली मीराणी शिकारपुर जमीयतुल उलमा पाकिस्तान सूबा सिंध जे रहनुमा मोहम्मद मुस्तकीम नूनारी, जमीयतुल उलमा पाकिस्तान सूबा बलूचिस्तान जे रहनुमा हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद अब्बास कादरी जी एहसाले सवाब जे लाइ मदरसा ज़ैनुल उलूम कादरिया दादवाई रोड शिकारपुर में महफ़िल एहसाले सवाब मुनक़द कई वई, जंहिंमें हज़रत अल्लामा मौलाना हाफ़िज़ मुफ्ती अब्दुल क़दीर कादरी सिकंदरी साहब, हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद राशिद कादरी, मौलाना ख़ालिद हुसैन हुसैनी, मौलाना हाफ़िज़ मोहम्मद ताहिर कादरी ऐं ॿियनि ज़िम्मेदार दोस्तनि शिरकत कई। उन मौक़े ते जमीयतुल उलमा पाकिस्तान ज़िले शिकारपुर जे जनरल सेक्रेटरी मौलाना मसूद अहमद कादरी ख़िताब कंदे चयो त मोहम्मद मुस्तकीम नूनारी ऐं मौलाना मोहम्मद अब्बास कादरी पंहिंजी पूरी ज़िंदगी निज़ाम मुस्तफ़ा जे नफ़ाज़ जे लाइ वक़्फ़ करे छॾी ऐं उन्हनि हमेशह मुल्क पाकिस्तान में निज़ाम मुस्तफ़ा जे लाइ कोशिशूं कयूं। संदन जी वफ़ात ते वॾो ख़ाल पैदा थियो आहे। वधीक मौलाना मसूद अहमद कादरी ख़िताब कंदे चयो त मोहम्मद मुस्तकीम नूनारी ऐं मौलाना मोहम्मद अब्बास कादरी क़ाइदे मिलत इस्लामिया अल्लामा शाह अहमद नूरानी सिद्दीकी जा सच्चा ऐं मुख़लिस सिपाही हुआ। अल्लाह करीम मरहूमनि जा दर्जात बुलंद फ़रमाए असांखे निज़ाम मुस्तफ़ा जे नफ़ाज़ जे लाइ कोशिश जी मज़ीद तौफ़ीक़ ऐं हिम्मत अता फ़रमाए।
घोट की डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो आदिलपुर प्रेस क्लब जे ॿाहिरां यूसी चंगलानी जे चेयरमैन ज़हूर अहमद कलवट जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज जे अॻवान रेज़ मोहम्मद मलूक भुट्टो, लुत्फ़ुल्लाह शहबाज़, अज़हर अली ऐं ॿियनि जो चवणु हो त हर महीने जी बजट 7 लाख रुपया 10 लाख रुपया मच्छरनि जे स्प्रे जा बि चेयरमैन गिड़काए वियो आहे ऐं यूसी चंगलानी जो सेक्रेटरी पिणु ग़रीब माण्हुनि खां सर्टिफिकेटनि जी फीस जे बहाने सां भी लखे रुपया खाइनि था। बरसाती इमदाद ऐं सामान पिणु गिड़काए विया आहिनि। अवाम खे सिर्फ़ ठला आसरा ॾेई वक़्तु कढी विया आहिनि। अवाम पारां सेशन जज साहब घोटकी, एंटी करप्शन ऑफिसर घोटकी ऐं ॿियनि वस वारनि इदारनि खां जांच कराए ग़रीब ऐं अबोझ अवाम जो लुटियल माल ऐं ख़ज़ानो वापसि कराए अवाम ते ख़र्च करण जी घुर कई वई आहे। मीरपुर ख़ास शहीद सिपाही जी जनाज़ा नमाज़ अदा कई वई। मीरपुर ख़ास टैंकर धमाके में शहीद थियल मीरपुर ख़ास जे शहरी शाहिद इक़बाल जी जनाज़ा नमाज़ अदा कई वई। मीरपुर ख़ास DI खान जी टैंकी में धमाके जे नतीजे में सिंध रेजिमेंट जो एक सिपाही भी शहीद थी वियो। मीरपुर ख़ास शहीद सिपाही शाहिद इक़बाल मीरपुर ख़ास जे इलाके भानसंग आबाद जो रहवासी हो। मीरपुर ख़ास शहीद इक़बाल जो लाश मीरपुर ख़ास पहुतो त सॼे मीरपुर ख़ास मां हज़ारे आज़ादा शहीद जे अबाणे घर आॾो गद थी विया। मीरपुर ख़ास शहीद जे जनाज़ा नमाज़ मरकज़ फैज़ान मदीना में अदा कई वई। मीरपुर ख़ास शहीद इक़बाल के मुकम्मल फ़ौजी एज़ाज़नि सां मीरपुर ख़ास जनाज़ा नमाज़ में पाक फ़ौज जे ऑफिसरनि ब्रिगेडियर इरफान अहमद, लेफ्टिनेंट कर्नल मोहम्मद अली ख्वाजा, मेजर वजाहत, मेजर अमीन ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। मीरपुर ख़ास फ़ौत थींदड़नि ऐं 3 न्याणियूं आशा, अलीशा, मंशा ऐं 2 पुट मोहम्मद हारिस, मोहम्मद सालार ऐं 1 बेवा शामिल आहिनि। मीरपुर ख़ास शाहिद इक़बाल कुछ ॾींहं अॻु घर वारनि सां मिलण बाद ड्यूटी ते वापसि आयो। एवान सावत सूमार समेत मीरपुर ख़ास। न्यू सैदाबाद रिपोर्ट नज़ीर अमन सोलंकी। सिविल सोसाइटी न्यू सैदाबाद पारां महांगाई जे पेश नज़र में मज़दूर, ग़रीब ऐं मुतवसत तबके जे माण्हुनि जे रिलीफ लाइ सस्ते बोड़ मानीअ जो स्टॉल न्यू सैदाबाद जे तालका सरकारी अस्पताल वेझो नेशनल बैंक वटि लॻायो वियो आहे, जिते रोज़ाना सुबुह 10 बजे खां मुख़्तलिफ़ बोड़ ऐं सस्ती मानी मिली सघनि था। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह। क़ौमी अवामी तहरीक ज़िले मटियारी पारां मंशात ऐं शहर तोड़े पूरे ज़िले में चोरनि ऐं सरेआम धाड़नि जूं वारदातूं वधी वञण ख़िलाफ़ अॼु क़ौमी अवामी तहरीक ऑफिस वटां एहतजाजी रैली कढी वई, जेका प्रेस क्लब मटियारी ते पहुती ऐं पुरअमन एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी ज़िले सदर माजिद अली ख़ास कैली, नायब सदर नईम जान ख़ास कैली, सीनियर जनरल सेक्रेटरी ज़फ़र हुसैन ख़ास कैली, SSP सदर ज़ाहिद हुसैन मेमण, इल्ताफ़ हुसैन खोसो, जमील मिर्जत, सरदार पीर बख्श ट्रगड़ ऐं साथी अल्लाह ॾिनो ओठो ऐं ॿियनि दोस्तनि कई। मुज़ाहिरे जो चवणु आहे त मटियारी शहर ऐं पूरे ज़िले में मंशात आम हली रही आहे। नौजवान नस्ल तबाह ऐं बर्बाद थी रहियो आहे ऐं ॿी तरफ़ मटियारी शहर में पूरे ज़िले में सरेआम चोरियूं, फुरियूं ऐं धाड़नि जो सिलसिलो बि हली रहियो आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त ज़िले मटियारी जी पुलिस इंतज़ामिया अघोड़ निंड में सुतल आहे। असां IGSN DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी खां मुतालबो करियूं था त महिरबानी करे मटियारी ज़िले में मंशात ऐं चोरियुनि ते जल्द खां जल्द कंट्रोल करायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाजनि जो सिलसिलो वधायो वेंदो। सेकंड SSP शहीद बेनज़ीराबाद रिटायर्ड कैप्टन हैदर रज़ा ड्यूटी दौरान फ़ौत थींदड़ पुलिस एहलकारनि जी बेवाउनि खे पुलिस वेलफेयर पारां 13 लाख रुपयनि जा चेक ॾिना, जेकी हिन हेड कांस्टेबल अली बख्श जी बेवा खे 4 लाख रुपया ऐं कांस्टेबल रहीम बख्श ज़रदारीअ जी बेवा खे 9 लाख रुपयनि जा चेक ॾिना। चेक ॾियण वक़्तु SSP हैदर रज़ा ॿिन्हिनि बेवाउनि खे यकीन ॾियारियो त हू कॾहिं बि पाण खे अकेलो न सम्झनि। सिंध पुलिस हर वक़्तु अव्हां सां गॾु आहे। उन मौक़े ते ॿिन्हिनि वारसनि औरत पारां पुलिस वेलफेयर जी मदद वारे अमल खे साराहींदे SSP शहीद बेनज़ीराबाद कैप्टन हैदर रज़ा जो शुक्रियो अदा कयो। ठुल में हाफ़िज़ मौज़म नूनारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अॼु 44 ॾींहं बि वारसनि ऐं जिदोजहद एक्शन कमेटी पारां रेबर चौक ते धरणो जारी रखियो आहे। उन मौक़े ते वारसनि ऐं अॻवाननि जा मालजोश बोड़ो सरवाण, लाशारी, साईंदाद नूनारी, मोहम्मद रहीम, फैज़ मोहम्मद, मुमताज़ नूनारी, कामरेड मोहम्मद बख्श, ब्रोई सागर नूनारी, गुलाम हुसैन किमरानी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद हाफ़िज़ मौज़म नूनारी जी शहादत खे 44 ॾींहं गुज़री विया आहिनि, लेकिन ठुल पुलिस क़ातिलनि खे गिरफ़्तार करे न सघी आहे। हिननि चयो त क़ातिल ऐं उन जा सहूलियतकार धमकाए रहिया आहिनि। पोइ बि A सेक्शन थाणे जी पुलिस ऐं DSP ठुल रिश्वत एवज़ बाअसर माण्हुनि जी कमदारी कंदे क़ातिल ऐं उन जे सहूलियतकारनि सां बिठ बणियल आहिनि। हिननि चयो त जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि। पुलिस क़ातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार न आहे। हिननि IGSN DIG लाड़काणो ऐं SSP जेकमबाद खां मुतालबो कयो आहे त मक़तूल जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहड़े में शहीद हाफ़िज़ मौज़म नूनारी जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में इंसाफ़ मिलण ताईं धरणो जारी रखियो वेंदो।
झंडो मरी ब्रेकिंग न्यूज़ झंडो मरी जे प्यारो लुंड पुलिस जी कार्रवाई एक मंशियात फरोश गिरफ्तार केस दाखिल प्यारो लुंड पुलिस एसएसपी टंडो अलियार जे हुकुम ते मंशियात खां पाक रखण लाइ एसएचओ प्यारो लुंड शाहज़मान चांडियो ॿुधायो त असांखे एसएसपी टंडो अलियार सख़्त हिदायतूं ॾिनियूं आहिनि त टंडो अलियार ज़िले खे मंशियात खां पाक रखणो आहे। मंशियात में मुलविस केतिरो बि ताक़तवर हुजे रिआयत न कई वेंदी। असांजो जवान थाणे जी हद में गश्त करे रहिया हुया त महर होटल वटि पहुता त सांगड़ ज़िले मां इंडियन सफ़ीना खणी प्यारो लुंड जी हद में विकिरो करण अची रहियो हुयो। जवाबदार मुरीद ख़ान पुट नाज़ो ख़ान मरी खे गिरफ़्तार कयो ऐं तलाशी दौरान 20 पैकेट इंडियन सफ़ीना गुटको हथ करे जवाबदार ते केस दाख़िल करे वरितो आहे। रिपोर्टर नौकाफ मरी हक टीवी न्यूज़ झंडो मरी। सरदार अली गौर महर जेतोणीक पीपीए में वञण लाइ कंहिं सां सलाह न कई। हिन पंहिंजे सियासी मुस्तक़बिल लाइ असां इत्तेहादिन सां बग़ैर मशवरे जी पीपल्स पार्टी ज्वाइन कई आहे। इन करे महर ग्रुप सियासी तौर टुटी चुको आहे। अली गौर महर सां ज़ाती वास्ता दिलि सां इज़त ॾियण ऐं वठण जा क़ाइम दाइम रहंदा। मां क़ौमी असेंबली वारी सीट ते आज़ाद हैसियत सां बीहंदुसि। फ़िलहाल कंहिं पार्टीअ जो टेंग न लॻाइबो। सियासी पार्टियूं पंहिंजे उम्मीदवारनि खे टिकेटूं ॾींदियूं। उहो मरहलो ख़त्म थियण बैदि केतिरियूं ई शख़्सियतूं टिकेट न मिलण करे सदमे में ईंदियूं। तिन सां वेही ॻाल्हाइबो। मियां मिठू हक टीवी न्यूज़ रिपोर्टर इमरान बलोच घोटकी। सुप्रीडेंट मंगणहार ॻोठ टंडो हासिल ख़ान जो 11,000 जूं तारूं चोरी कटे वियो आहे। सीपको अमलदार डिप्टी डायरेक्टर एहसान अहमद सुमरो साहब चीफ सीपको मंज़ूर अहमद सुमरो साहब लाइन सुप्रीडेंट जे ख़िलाफ़ कार्रवाई करे बिजलीअ जूं तारूं वापसि लॻायूं वञनि। रिपोर्ट फ़ियाज़ अली मीरानी शिकारपुर वार्ड 12 मीरानी मोहल्ला सुमरा घिटी में ऊंधाई खां रोशनी में तब्दील करण में पंहिंजूं कोशिशूं कंदड़ इम्तियाज़ अहमद शेख साहब जो वर्कर सुमरो बिरादरी सां तालुक़ रखंदड़ नसरुल्ला सुमरो जी कोशिशुनि खे सारायो। अहिड़ो ख़्याल मीरानी मोहल्ले जो रहवासी सोशल वर्कर हाजी अब्दुल वाजिद सुमरो सिंधड़ी वेब न्यूज़ खे इंटरव्यू ॾींदे कयो। खैबर रिपोर्ट खैबर लग ॻोठ मीहू माशी में माशी बिरादरी जो पब्लिक हेल्थ मटियारी जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि मंज़ूर सोलंकी इनायत सोलंकी नूरदीन सोलंकी ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त मीहू माशी में साफ़ पाणीअ जो आरो प्लान मंज़ूर थियल आहे जंहिंजो कमु अधु थी वियो आहे। बाक़ी अधु कमु ठेकेदार रोलड़ जो शिकार करे हलियो वियो आहे। असांजे ॻोठ जो पाणी बि हायाकार बणियल आहे। केतिरे ई वक़्त खां झड़ जो पाणी ख़राबु आहे जंहिंमें केतिरा ई माण्हू ख़राबु पाणी वापराइण सबबि कारी कामण जहिड़े मौज़ी मर्ज़ में माण्हू मुब्तला थी विया आहिनि ऐं ठेकेदार कमु अधु में छॾे हलियो वियो आहे। हिननि DCO मटियारी AC मटियारी ऐं वस वारनि खां मुतालबो कयो आहे त ॻोठ मीहू माशी में साफ़ पाणीअ जो आरो प्लान बहाल करे ॾिनो वञे जीअं ॻोठ में मीहू माशी जा रहवासी कारी कामण जहिड़ी बीमारी खां छुटकारो हासिल करे सघनि। पब्लिक हेल्थ मटियारी जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त क़दम खणी कानूनी कार्रवाई कई वञे। खिब्रो रिपोर्ट गुल मोहम्मद शहर दरगाह गोश जवान हज़रत पीर नूर मोहम्मद शाह जीलानी रहले ते सालानो यारी शरीफ जो प्रोग्राम वरी अक़ीदत ऐं एहतराम सां थी गुज़रियो। उन प्रोग्राम में सज्जादत नशीन पीर सैयद मुश्ताक हुसैन शाह जीलानी रूहानी पेशवा पीर सैयद ताज हुसैन शाह जीलानी पीर सैयद अली हुसैन शाह जीलानी पीर सैयद गौस अली शाह जीलानी पीर आफ्ताब अली शाह जीलानी पीर मोहम्मद जमान शाह जीलानी पीर फरहान अली शाह जीलानी ऐं राब्ता कमेटी जीलानी जमात ऐं जीलानी जमात जे अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई। उन प्रोग्राम में पीर गौस अली शाह जीलानी पंहिंजे ख़िताब में फ़लस्तीन जे मुसलमाननि सां थींदड़ ज़ुल्म ते ॾाढी ॾुख जो इज़हार कयो। सभिनी मुसलमाननि खे मुतहद थियण फ़लस्तीन जी हिमायत करण ते ज़ोर ॾिनो। जीलानी जमात खे मुतहद करण लाइ प्रोग्राम ॾिनो। ख़ुसूसी ख़िताब जीलानी जमात जे रूहानी पेशवा पीर सैयद ताज हुसैन शाह जीलानी कयो। पीर ताज हुसैन शाह जीलानी पंहिंजे ख़िताब में पीरां पीर अब्दुल कादिर जीलानी जी यारी शरीफ जे हवाले सां बयानु कयो। नमाज़ पढ़ो, क़ुरान पाक पढ़णु, पंहिंजे औलाद ते दीनी तालीम ॾियण ते ज़ोर ॾिनो, ज़िक्र करायो ऐं सभिनी मुसलमाननि ख़ासि करे फ़लस्तीन जे मुसलमाननि ऐं कश्मीर जे मुसलमाननि लाइ पूरी उम्मत मुसलमान लाइ ऐं प्यारे मुल्क पाकिस्तान लाइ पिणु दुआ घुरी वई। सभिनी आयल महिमाननि में लंगर तक़सीम कयो वियो। खिप्रो प्रेस क्लब सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी सांगड़ भरिसां मिर्ची 360 मिर्ची होटल साम्हूं कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो विजेश उर्फ विजय भील फौत थी वियो। 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल सांगड़ आंदो वियो जिते तिबी इमदाद बाद ॻणती जोगी हालत में नवाब शाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फौती जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले घर खणाए विया। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। माहौल सोगवार थी वियो। मीरपुर ख़ासि अॼु टैंक धमाके में मस्जिद अक्सा जे वेझो बस सिंह आबाद पठान गली में रहंदड़ हिकु सिपाही भी शहीद थी वियो। अल्लाह पाक असांजे नौजवान जी मग़फ़िरत अता फ़रमाए। ऐवान सावत सूमार समेत मीरपुर ख़ासि।
पन्नू अकिलवासी पुलिस जमादार एहसान अली चन्ना पाण मथां पिस्टल जो फायर करे ख़ुदकशी करे छॾी। पुलिस मूजिबि नौजवान कर्ज़िन खां तंग थी अहिड़ो अमल कयो आहे। रिपोर्टर हक़ टीवी न्यूज़ इमरान बलोच घोटकी। जोही हक़ न्यूज़ रिपोर्टर अहमद रुदनानी बलोच। अॼु बिलावल पार्क जोही खां आबादगारनि जी अॻुवाणी में ज़रिए पाणी लाइ धरण लाइ निकितल रैली दादू इंडस हाईवे बंदि कयो वियो आहे। जोही खे मुसलसल 20 सालनि खां ज़रिए पाणी न मिली रहियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे इक़्तिदार हूंदे कॾहिं बि जोही खे पाणी न मिलंदो। असां निगरान गवर्नमेंट खे अपील था कयूं रेंजर्स जी मदद सां असां जोही वारनि खे पाणी पुछड़ीअ ताईं पहुचायो वञे, न त ॿी सूरत में धरणो जारी रहंदो।